नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी अॼु विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीका। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं हिकिड़ी नई डेवलपमेंट सां। हिन खिते में जेका अॼु ख़बर आई आहे, नेशनल इंटरनेशनल मीडिया रिपोर्ट कई आहे, उहा इहा आहे त बीजिंग में हिकु गॾिजाणी घुराई वई आहे, मीटिंग घुराई वई आहे, जंहिंमें पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खे उते घुरायो वियो आहे। पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर ऐं अफ़गानिस्तान जा नायब फॉरेन मिनिस्टर उते वञनि पिया। कुझु ख़बरूं आहिनि त जयशंकर जेके आहिनि भारत जा जेके वज़ीर ख़ारजा आहिनि, उहे बि उते वेंदा ऐं ट्रायल लेटरल के उते ॻाल्हियूं थींदियूं। ज़ाहिर हिन जो हिन जेका छिकताण आहे, हिन सां बि तालुक़ु आहे। ही ॻाल्हियुनि जो जेको बीजिंग जो दौरु आहे, इहो तमामु अहम ॿुधायो वञे पियो। त जेकॾहिं बीजिंग इन में ट्रैकड़ी करे पियो इन मामले ते, या इहो ॿियो कोई मामिलो आहे, त मां सम्झां थो त जेको अफ़गानिस्तान जे नायब वज़ीर ख़ारजा जो दौरो हो, उहो बि हाणे हुन जूं शायदि शयूं साम्हूं अचनि पियूं त उन में छा ॻाल्हि ॿोल ॿिन्ही मुल्कनि में विच में थी आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। मूंखे जॉइन कयो आहे अॻूणे सफ़ारतकार JR बलूच साहब, तर्जुमेगार आहिनि। बलूच साहब, हाउ डू यू सी दिस डेवलपमेंट? ही तमामु अहम ॻाल्हि आहे त जेकॾहिं चाइना में ट्रायलैटरल ॻाल्हियूं उते थियनि थियूं त छा उन में इंडिया शामिलु हूंदो न हूंदो, इहो सवाल आहे, पर इन जी ज़रूरु अहमियत आहे इन मामले ते। बिल्कुलु, आई थिंक इज़ अ वेरी इम्पोर्टेंट डेवलपमेंट आहे। इन खां पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त जयशंकर फॉर द फर्स्ट टाइम कॉन्टेक्ट कयो ऐं एक्टिंग फॉरेन मिनिस्टर अफ़गानिस्तान सां ॻाल्हि ॿोल थी वेंदी। हाणे ॿ टे एजेंडा आहिनि जेके चाइना, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे ट्रायंगल में अचनि था, ऐं वरी जेकॾहिं इंडिया बि तव्हांजे ख़्याल मुताबिक़ इन में दाख़िल थियो, जंहिंजो मूंखे हींअर फ़िलहालु इम्कान नथो नज़र अचे। हींअर जेको मूंखे नज़र पियो अचे त ही बेसिकली कंहिं तरह सां अफ़गानिस्तान में जेको टेररिज़म जा मसइला आहिनि, जंहिंजे करे थ्रेट पाकिस्तान खे बि आहे ऐं हिंदुस्तान खे बि आहे हिकु लिहाज़ सां, ऐं उन लिहाज़ सां पॉसिबिलिटी आहे त हिकिड़ी चौकुंडी ॻाल्हि ॿोल थिए, जंहिंमें हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं चाइना गॾिजी ॻाल्हि ॿोल कनि था, ऐं इहो डिटर्मिन थिए थो त वाकई उहे जेके एलिमेंट जिन जो कसूरवार पाकिस्तान खे ठहिराइनि था, उहा कंहिं तरह सां अफ़गान टेरिटरी ते मौजूदु हुआ या आहिनि या थी सघनि था, त हू हिकिड़ो नयो डायनामिक्स पैदा कंदो पूरे रीजन में, ऐं हिन वार जी एक्सप्लेनेशन, जस्टिफिकेशन उहा सॼी तब्दील थी वेंदी। लेकिन मुंहिंजे ख़्याल हींअर जेको बेसिक जेको नज़र थो अचे मूंखे, त ही अफ़गानिस्तान, पाकिस्तान ऐं चाइना जो जेका गॾियल काविश आहे, त कंहिं तरह सां अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट जी रिट जेका आहे सा उनजी पूरी पंहिंजी टेरिटरी ते हुजे, ऐं कंहिं तरह सां हाणे CPEC खे एज़ ए व्हीकल ऑफ डेवलपमेंट करे ऐं इन ख़िते खे वरी अमन जो गहवारो बनाए। पर बलूच साहब, हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, हिकिड़ी पाण अज्यूम कयूं था त हिन में इंडिया जेको हिन ट्रायलैटरल मीटिंग में इंडिया जेको स्टेक न आहे, ऐं उहो नथो अचे पियो जयशंकर, जेको तव्हां पाण बि चओ पिया जो इम्कान घटि आहे। पर ॻाल्हि सॼी आहे त अफ़गानिस्तान जो तमामु कुर्बत आहे इंडिया सां, ऐं जेकॾहिं पाकिस्तान, चाइना ऐं अफ़गानिस्तान के नतीजे ते पहुचनि था, हुन में ज़ाहिर टेररिज़म बि ईंदो, डेवलपमेंट ईंदी, CPEC बि ईंदो, ॿियूं शयूं बि ईंदियूं, त इन सां घटि में घटि अफ़गानिस्तान खे न्यूट्रलाइज़ त शायदि करे सघनि था चाइना ऐं पाकिस्तान इन ख़िते में। जेकॾहिं रुगो अफ़गानिस्तान खे न्यूट्रलाइज़ करे वञनि त इहो बि थोरो पाकिस्तान खे सपोर्ट मिली सघे थी इन रीजन में। आई थिंक उन हवाले सां ऑलरेडी हिकिड़ी पेश रफ़्त हुई, जंहिंमें हिकिड़ी रिपोर्ट आई हुई, ऐं मूंखे मूं वटि के अहिड़ियूं कॉन्फिडेंशियल शयूं त कोन्हनि की, लेकिन असां जेका हिस्ट्री ॾिठी आहे अफ़गानिस्तान जी, त जेतिरा बि क्राइसिस पाकिस्तान में आया आहिनि, त वेस्टर्न फ्रंट उन्हनि असांखे प्रेशर में न विधो आहे, ऐं जेका रिपोर्ट मां पढ़ी हुई त इहा अश्योरेंस ॾिनी वई हुई पाकिस्तान खे त असांजो जेसिताईं तव्हांजी जंग हले थी हिंदुस्तान सां, वेस्टर्न बॉर्डर ते तव्हांखे फिक्र करण जी ज़रूरत कोन्हे, वी विल नॉट डू एनीथिंग। लेकिन जेकॾहिं वरी ॿी का सिनारियो मेकिंग कजे त दैट विल बी ग्रेट फॉर इंडिया। त जेकॾहिं टू फ्रंट सिनारियो थी वञे पाकिस्तान लाइ, त हुतां हिंदुस्तान उन ते प्रेशराइज़ करे ऐं कंहिं तरह सां अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान गॾिजी वेस्टर्न फ्रंट खे बि गरम रखनि, उन जो इम्कान न आहे। मां इहो सम्झां थो त ही ॻाल्हि ॿोल जेका आहे सा आहे त उन्हनि जो शक इहो आहे हिंदुस्तान जो, त शायदि इवन पाकिस्तान बि कंदो हुजे अफ़गानिस्तान जी टेरिटरी और अहिड़े नॉन स्टेट एक्टर्स ॾे जेके बाद में हिंदुस्तान में वञी इहे एक्टिविटीज़ कनि थियूं। त ही बेसिकली मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त जेकॾहिं हिंदुस्तान ऐं अफ़गानिस्तान ॻाल्हि ॿोल कनि था, उहा भी टेररिज़म जे हवाले सां आहे त कीअं उनखे रीजनली डिफीट कजे,
ऐं जेकॾहिं पाकिस्तान अफगानिस्तान ऐं चाइना बि ॻाल्हाइनि पिया था त उहो बि इहो आहे त कंहिं तरह सां हिन सॼे ख़िते खे अमन जो गहवारो बनायो वञे ऐं कंहिं तरह सां नॉन स्टेट एक्टर्स जो एग्ज़िस्टेंस पूरे मां कढियो वञे। ऐं वाकई इहो ई हल आहे मोहसिन साहब मुंहिंजी नज़र में इज़ दिस एंड इफ बाय योर तव्हांजी ज़ुबान में अल्लाह ताला मुबारक करे त जेकॾहिं वाकई इहे चारई मुल्क गॾिजी वञनि ऐं कोशिशि करे इहे जेके बि टेररिस्ट सेल जिते किथे बि आहिनि उन्हनि खे मुंझो ॾियनि ऐं पर उन सां गॾु हिंदुस्तान खे बि इहो वाइदो करणो पवंदो त के बि अहिड़ा एलिमेंट जिन खे हू पाकिस्तान में टेररिज्म जे लाइ सपोर्ट कंदो हुजे या का स्पेस ॾींदो हुजे पॉलिटिकल डिप्लोमेटिक या फाइनेंशियल या टेक्निकल उन खां उनखे तौबा ताइब थियणो पवंदो। ओनली देन वी कैन सी ए पीसफुल साउथ एशिया। अच्छा इहो साईं इहा तमामु अहम ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं इंडिया अफ़गानिस्तान सां पाकिस्तान सां ॻाल्हाए थो टेररिज्म ते ज़ाहिर पाकिस्तान त इहो चई सघे थो बल्कि इहा त वाज़े थी वई ॻाल्हि त अफ़गानिस्तान जी लैंड यूज़ थींदी आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ इन टर्म्स ऑफ इन बलूचिस्तान में ऐं ॿिए एरिया में ऐं हुन में ज़ाहिर इंडियन इन्वॉल्वमेंट बि नज़र ईंदी रही आहे ऐं पाकिस्तान जो चवंदो रहियो आहे त हुननि जी आहे त इहो जेको तव्हां ॿुधायो पिया त हीअ जेका डेवलपमेंट तंहिंजे करे मूंखे इहा क्लिक थी स्टोरी त इहा जेका चाइना में बीजिंग में डेवलपमेंट थिए पई टिनी फॉरेन मिनिस्टर में इहा तमामु वॾी अहम आहे उहो मूं इन करे बि अर्ज़ु पियो कयो त इंडिया वारी जेका मुतक़ी साहब आहिनि उहे हाणे मिलण विया हुआ जयशंकर सां किथे हू चवनि था कि अॻु जी मुलाक़ात थी आहे हुननि जी या हुननि जी ॻाल्हि ॿोल थी आहे त इहा जेकर मुलाक़ात खे फॉर्मलाइज़ एतिरो न पिया कनि हिन जो मक़सदु देयर इज़ समथिंग कुकिंग। नहीं डेफिनेटली हिंदुस्तान पंहिंजा चैनल ऑफ कम्युनिकेशन हिंदुस्तान अफगानिस्तान सां शुरू कया हुआ जॾहिं तव्हां ॾिठो हुन जेको फॉरेन सेक्रेटरी मिस्टर मिस्त्री उहो आयो हुयो उनजे फॉलो अप में पोइ हिन कॉन्फ्लिक्ट खां पोइ जयशंकर हुन सां ॻाल्हायो आहे लेकिन इहो अंदाज़ो इहो आहे त ही हिंदुस्तान पंहिंजा चैनल ऑफ कम्युनिकेशन रखणु चाहे थो अफगानिस्तान सां उन में इंटेलिजेंस शेयरिंग भी थी सघे थी मोस्ट लाइकली इंटेलिजेंस शेयरिंग थी सघे थी पई छाकाणि जो इहो बि चई सघिजे थो हाणे जेकॾहिं असां वरी सियास आराई में लॻी वञूं त हिंदुस्तान खे को बि क्लू अञा ताईं न मिलियो आहे त पाकिस्तान को इन्वॉल्व आहे विच पाकिस्तान इज़ नॉट so it could be an attempt by India to go for collecting evidence right left and center you a possibility though so I think it is in the realm of speculation so I don't think we should go both of us in that asa ke concentrate hi jika trip the pe to में चाइना बीजिंग में वो हिकिड़ी ॾाढी सुठी डेवलपमेंट आहे but it's for 100% sure त इहा इट्स रिलेटेड टू इंडो पाक जेका क्राइसिस आहे उन हवाले सां ई आहे वॉट एवर डेवलपमेंट इट इज़ इहा उहा ॻाल्हि दुरुस्त आहे न उन सां बि थी सघे थी पई जेकॾहिं इहो तव्हां इशारो कयो इन्हनि टिनी जे मिलण जो अफगानिस्तान पाकिस्तान ऐं चाइना त इहो लॉन्ग टर्म आहे ऑलरेडी हिकिड़ो फ्रेमवर्क आहे जंहिंमें इंडिया पाकिस्तान चाइना ऐं अफगानिस्तान पाण में कोऑर्डिनेट कंदा आहिनि इहो इन खां पहिरियां बि कंसल्टेशन थियूं आहिनि ऐं इन खां रिसेंटली जेको असांजो नओं आयो आहे एडवाइज़र ऑन सलाहकार जेको हुकूमत पाकिस्तान जो एम्बेसडर सादिक उहो तमामु जेको आहे सो स्किल्ड डिप्लोमेट आहे उन खां पोइ काफ़ी सारा इनिशिएटिव वरिता विया उन में तव्हां ॾिठो त उन्हनि जो कॉमर्स मिनिस्टर बि आयो अफगानिस्तान जो ऐं काफ़ी जेको गर्मा गर्मी सां ख़तमु थी वई त मूंखे लॻे थो पाकिस्तान चाहे थो त जेको वेस्टर्न फ्रंट असांजो आहे उहो काम रहे छाकाणि जो अञा ताईं बि अनसर्टन आहे तव्हांजो जेको बॉर्डर आहे ऑन द ईस्टर्न साइड सो रिमेंबर that we still are in a state of war ऐं हिंदुस्तान ॾाढो वाज़ेह थी चुको आहे त सिंदूर ख़तमु न आहे थियो सिर्फ़ु पॉज थियो आहे दैट बी द केस मुंहिंजे ख़्याल देयर इट इज़ इंडिस्पेंसिबल फॉर अस त असांजो वेस्टर्न फ्रंट न्यूट्रल रहे ऐं वेस्टर्न फ्रंट असांजो फ्रेंडली रहे ठीक सर स्ट्रेटेजिकली स्पीकिंग दैट सीम्स टू बी द सिनेरियो थैंक यू वेरी मच बलूच साहब फॉर योर टाइम नाज़रीन यार बलूच साहब ही जेका डेवलपमेंट जंहिंजो मूं अर्ज़ु कयो तव्हांखे बीजिंग में इहा ज़रूरु अहम आहे ऐं इन जो इन छिकताइण सां डायरेक्ट न त इनडायरेक्ट तालुक ज़रूरु ठहे थो त इहो जेको असांजो वेस्टर्न बॉर्डर आहे इहो न्यूट्रल रहे त जेकॾहिं ईस्टर्न बॉर्डर में इंगेजमेंट थिए थी जंहिंमें हाणे इंडिया चवे थो त असां सीज़ फायर असांजो इहो पॉज़ थियो आहे इहो रुकियो वियो आहे मुअतल आहे ऐं उहो असां कुझु बि करे सघूं था त हीअ जेका डेवलपमेंट बीजिंग में थिए पई इन जा बिल्कुलु नतीजा निकिरंदा कहिड़ा निकिरंदा उहो असांखे वक़्तु ॿुधाईंदो पर बहरहाल वेरी इंपॉर्टेंट डेवलपमेंट वठूं ब्रेक खां पोइ हलंदासीं कुझु पाणी जी सूरत हाल ते त ॾिसूं पाणी जे फ्रंट ते पाणी दस्तियाबी सिंध लाइ छा आहे।